जेको इंसान जवानी में इबादत करे थो उन जे बारे में चयो थो वञे त इन जवान जेको आहे इन जी इबादत पोड़े जे मुक़ाबले में तमामु वधीक अहमियत वारी आहे। छो त हिकिड़ो माण्हू पोड़ो ज़ईफ़ थी वियो आहे, उन जे जिस्म में काई कुवत ऐं ताक़त कान्हे का, हाणे इहो मजबूर थी बि तस्बीह हथ में खणंदो अल्लाह अल्लाह कंदो। लेकिन जेको जवान आहे जंहिंजे जिस्म जे अंदरि कुवत ऐं ताक़त आहे, शैतान बि हमिलो करे थो ऐं उन जे मथां नफ़्स बि हमला करे थो, इन्हनि सभिनी खे साइड ते रखे करे इन पंहिंजी कुवत वारी जवानी में अल्लाह खे राज़ी करे। फरमाई शबाबक क़ब्ल हरमिक, पौड़प जे अचण खां अॻु में पंहिंजी जवानी खे अल्लाह जी गनीमत सम्झी इबादत करे वठिजो। ॿियो फरमायूं वसिहतक क़ब्ल सक़मिक, फरमायूं त पंहिंजी सिहत वारी हालत खे, तंदुरुस्ती वारी हालत खे, जंहिं वक़्त में अल्लाह तोखे आफ़ियत ॾिनी आहे, इन पंहिंजी सिहत वारी तंदुरुस्ती वारी हालत खे अल्लाह जे तरफ़ों महिरबानी सम्झी गनीमत सम्झी करे इन तंदुरुस्ती ऐं सिहत वारी हालत में रब खे राज़ी कजांइ। इन खां अॻु में क़ब्ल सक़मिक, जो मतां बीमार थी पवी ऐं बिस्तर ते लॻी वञे। छो त इंसान जूं ॿ हालतूं आहिनि, या त उहो सिहतमंद आहे या त बीमार आहे। जेके कम सिहत जी हालत में थी सघनि था, बीमारी में नथा थी सघनि। जॾहिं बंदो बीमार थी पवंदो, तकलीफ़ुनि में पइजी वेंदो, त पोइ हाणे उनखे निमाज़ पढ़ण बि मुश्किल लॻंदी, सजदो करण बि मुश्किल लॻंदो, बार बार निमाज़ में उथणो आहे, वेहणो आहे, तमामु मुश्किल थी वेंदी। हाणे इहो कोशिशि कंदो मां वेही निमाज़ पढ़ां। त तंदुरुस्ती ऐं सिहत वारी हालत जेका आहे अल्लाह जे तरफ़ों वॾी महिरबानी, वॾी नेमत आहे। तंहिंजे करे बीमारी जे अचण खां अॻु में पंहिंजे तंदुरुस्ती ऐं सिहत वारी हालत खे गनीमत सम्झी करे अल्लाह जी इबादत कजां। 3 नंबर ते फरमायूं वग़िनाक क़ब्ल फ़क़रिक, फरमायूं त जेकॾहिं रब करीम तोखे दुनिया जे अंदरि मालदार बणायो आहे, अल्लाह तोखे दुनिया में गनी ऐं शाहूकार बणायो आहे, त पोइ उन सूरत में पंहिंजे माल ऐं मिल्कियत खे अल्लाह जे नाले ते ख़र्च कजांइ। इन माल ऐं मिल्कियत मज़ा नफ़ो वठिजां, रब खे राज़ी कजां। हीअं न थिए जो माल ऐं मिल्कियत ख़तम थी वञे क़ब्ल फ़क़रिक, जो मुहताज ऐं ग़रीब ऐं मिस्कीन थी पवी। छो त अल्लाह क़ादिर आहे वॾनि मालदारनि खे ग़रीब बणाए ऐं ग़रीबनि खे वॾो मालदार बणाए, बादशाहनि खे फ़क़ीर बणाए ऐं फ़क़ीरनि खे फेराए बादशाह बणाए। हे अल्लाह जी मर्ज़ी आहे। फरमायूं फ़राग़क क़ब्ल शुग़लिक, फरमायूं त इंसान जी हालत ज़िंदगी जी या त मसरूफ़ियत जी हूंदी आहे या त फ़राग़त जी हालत हूंदी आहे। जंहिं वक़्त में फ़ारिग़ आहियो त पंहिंजी फ़राग़त खे अल्लाह जे तरफ़ों नेमत सम्झी करे इन पंहिंजी फ़राग़त खे तव्हां अल्लाह जी इबादत में गुज़ारिजो। हिन खां अॻु में जो क़ब्ल शुग़लिक, जो मशग़ूल थी वञो दुनिया जे अंदरि, जो तव्हांखे वक़्तु ऐं टाइम ई न मिले। जो सुबुह जो उथो, अॼुकल्ह जी हालत आहे, सुबुह जो उथंदा सिज उभरी वियो, मुसलमान आहे अखि खुले थी, इहो भॻो दुनिया जे मामलात में भॼ रुक में शाम थी वई, थकियल टुटल घर आयो, अची जो सुम्हंदो मानी खाए त वरी सुबुह जो उथो। न अल्लाह जी यादगीरो, न रसूल जो यादगीरो, न पंहिंजे गुनाहनि जो यादगीरो। त मां केतिरियूं ख़ताऊं ऐं गुनाह कया आहिनि जो हाणे मां रब खे राज़ी कयां। तंहिंजे करे फरमायूं जेकॾहिं अल्लाह तोखे टाइम ॾिनो आहे, वक़्तु आहे, त पोइ इन वक़्त खे ज़ाइ न बणाइजां, बल्कि वक़्त में अल्लाह जी इबादत करे वठिजां। ऐं 5 नंबर ते फरमायूं वहयातक क़ब्ल मौतिक, मुसलमान इंसान ज़िंदा आहे, फरमायूं ओ मुसलमान, ओ इंसान, जेसी ताईं ज़िंदा आहीं पंहिंजी ज़िंदगी खे अल्लाह जे तरफ़ों गनीमत ऐं महिरबानी सम्झ, जो इन पंहिंजी ज़िंदगी में रब खे राज़ी कर। छो त ज़िंदगी जो ही मौक़ो बार बार न मिलंदो आहे, हिकिड़ो ई दफ़ो मिलंदो आहे। जेको दुनिया मां वियो उनखे ॿीहर मौक़ो न मिलंदो। हालांकि क़यामत जे ॾींहुं चवंदा काफ़िर, क़यामत जे ॾींहुं चवंदा गुनाहगार, अल्लाह असांखे मौक़ो हिकिड़ो ॾे, हिकिड़ो दफ़ो दुनिया में ॿीहर मोकिल त तुंहिंजी असां इबादत करे तोखे राज़ी कंदासीं। लेकिन ही हिकिड़ो मौक़ो आहे, जेकॾहिं मौक़ो ज़ाइ थियो त ॿीहर मौक़ो न मिलंदो। फरमायूं वहयातक क़ब्ल मौतिक,
मौत जी अचण खां अॻु में पंहिंजी ज़िंदगी खे अलाह जी महिरबानी अमानत सम्झजां जो पंहिंजी ज़िंदगी में अलाह खे राज़ी करे वठिजां। पोयनि जी आसिरे न आहे हलणो, पोयनि जी आसिरे न आहे हलणो। असांजा पोयां असां उन्हनि खे पढ़ायो आहे, हाफ़िज़ थियनि था, आलिम थियनि था, नेकोकार आहिनि, मरी वेंदासीं, क़बर ते ईंदा, कुल पढ़ंदा, फातिहा पढ़ंदा, कंहिंजे मथां कोई एतबार कोन्हे को। तव्हां पंहिंजी हिमत कयो, तव्हां पंहिंजी ज़िंदगी में रब खे राज़ी करण जी कोशिशि कयो, पंहिंजी ज़िंदगी में अलाह खे राज़ी कयो। रब ॾाढो आसान आहे राज़ी थियण में। अलाह एॾो महिरबान आहे, एॾो महिरबान आहे, एतिरो महिरबान आहे जो फरमायूं जेकॾहिं कोई इंसान हता के एॾा वॾा गुनाह ऐं नाफ़रमानियूं कंदो आहे जो ज़मीन और आसमान जे ख़ला खे गुनाहनि सां भरे जेकॾहिं रब जे दर ते ईंदो आहे त अलाह उन जे इन सुवाल खे ख़ाली न मोटाईंदो आहे, गुनाह माफ़ करे छॾींदो आहे। अलाह एॾो महिरबान आहे। तंहिंजे करे पंहिंजी ज़िंदगी जेका अलाह ॾिनी आहे, हिन पंहिंजी ज़िंदगी खे रब जे तरफ़ां अमानत ऐं गनीमत सम्झी करे ऐं हिन पंहिंजी ज़िंदगी खे नेक कमनि में सर्फ़ कयो, पंहिंजी ज़िंदगी नेक कमनि में गुज़ारियो। अलाह जी फर्मा बरदारी इबादत रसूलुल्लाह जी इताअत में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो।